क्रिकेट जी दुनिया जो महामेलो अॼु खां भारतीय शहर अहमदाबाद जे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम में शुरू थी चुको आहे। पर स्टेडियम में ख़ाली कुर्सियूं ॾिसी शौक़ीन मायूसी ऐं ॻणतीअ जो इज़हार करे रहिया आहिनि। आईसीसी मेंस क्रिकेट वर्ल्ड कप में दुनिया जूं टॉप 10 टीमूं हिक ट्रॉफी हासिल करण लाइ हिक ॿिए सां मुहाॾो अटकाईंदियूं। टूर्नामेंट जी इफ़्तिताही मैच में दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं दू बदू आहिनि। अॼु आलमी कप जी पहिरीं मैच शुरू थींदे ई सोशल मीडिया ते स्टेडियम ख़ाली कुर्सियुनि जूं वीडियोज़ तस्वीरूं वायरल थी वियूं आहिनि, जंहिं ते वापेदार मायूसी ऐं अफ़सोस जो इज़हार करे रहिया आहिनि। सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स ते क्रिकेट तजिए निगार फरीद खान लिखियो, वर्ल्ड कप जे ख़ाली स्टेडियम जी सूरत हाल ॾिसो। हर माण्हू त एशिया कप जी मेज़बानी जी ॻाल्हि करे रहियो हो। IPL जी इफ़्तिताही मैच हुजे हा त स्टेडियम भरियल हुजे हा। भारत खे पहिरीं मैच अहमदाबाद में रखी छा मिलियो? हिकिड़े वापेदार ठठोल कंदे सवाल कयो त दुनिया जे सभ खां वॾे ऐं 1,30,000 गुंजाइश वारे मैदान में हुजूम किथे आहिनि? हिकु वापेदार नामियारे भारतीय सहाफ़ी विक्रांत गुप्ता जे ट्वीट खे रीट्वीट कयो, जंहिंमें हुन मुल्तान में थियल एशिया कप जी इफ़्तिताही मैच ते तनक़ीद कई हुई। ॿिए पासे वर्ल्ड कप जी इफ़्तिताही मैच जूं टिकेटूं सोल्ड आउट न थियण सबबि भारतीय मीडिया बि सवाल उथारे छॾिया आहिनि। भारतीय मीडिया इंकशाफ कयो त हुकुमरान जमायत BJP सिटी वार्ड लेवल ते स्टेडियम खे भरण जी हिकमत अमली तयार करे वरिती आहे। स्टेडियम भरण लाइ मुक़ामी अॻुवान टिकेटुनि सां गॾु मुफ़्त चांहि ऐं मांझादे जी ऑफर्स पिणु ॾेई रहिया आहिनि। भारतीय मीडिया BJP जे मुक़ामी अॻुवान जो हवालो ॾींदे ॿुधायो वियो त 30 खां 40 हज़ार औरतूं आलमी कप जे पहिरें मैच ॾिसण लाइ तयार आहिनि। गुज़िरियल महीने पार्लियामेंट में पेश थींदड़ वुमेन रिजर्वेशन बिल मां मुतासिर थी औरतुनि खे स्टेडियम आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। होॾां गुजरात सां वास्तो रखंदड़ BJP तर्जुमान जो चवणु आहे त पार्टी सतह ते अहिड़ी का बि कोशिश नाहे कई वई। जेकॾहिं औरतूं स्टेडियम अचनि थियूं त इहा सुठी ॻाल्हि आहे। भारतीय मीडिया जो चवणु आहे त औरतुनि खे स्टेडियम आणण जे हवाले सां मुक़ामी सतह ते WhatsApp ग्रुप ठाहे खेनि पैगाम जारी कया विया आहिनि। इन खां सवाइ दुनिया जे सभ खां वॾे क्रिकेट स्टेडियम खे भरण लाइ स्कूली ॿारनि खे बि बसुनि ज़रिए ग्राउंड पहुचायो वेंदो।